नाज़रीन, अवामी नीयत में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सांगड़ में खबर ॾींदा हलूं त तकजे MNA नवीद ॾेरो सिविल अस्पताल सांगड़ में नंढनि ॿारनि जी खाद खोराक वारी कमी खे पूरो करण जे लाइ सिंध सरकार जे तावन सां तैयार थींदड़ सेंटर जो इफ्तिताह कयो। इन दौरान साण सां गॾु सिहत खाते जे सूबाई कोऑर्डिनेटर डॉक्टर साहब खान बदर ऐं PPHI जो ज़िले मैनेजर इमरान बाजवा, सिविल सर्जन डॉक्टर शगुफ्ता आबिद, DHO सांगड़ ऐं सिहत खाते जे डॉक्टर मौजूद हुआ। इन दौरान MNA चयो त सांगड़ में अहिड़े वार्ड जी कमी हुई जेका पूरी थिए। अहिड़नि ॿारनि खे खाद खोराक जी सख़्त ज़रूरत आहे। अहिड़ा ॿार हिते अची बहितर थियनि था। सिविल अस्पताल में डायलिसिस सेंटर हले थो, इन लाइ 2 मशीनूं ॾियारींदुसि। दिलि वारे वार्ड लाइ इको मशीन बि जल्द सिविल अस्पताल खे मिली वेंदी। सिविल अस्पताल में NICVD वार्ड जी सख़्त ज़रूरत आहे। हिन लाइ असां कोशिशूं वठूं पिया, जल्द अहिड़ो वार्ड हिते बि ठाहींदासीं। हिकु सवाल जे जवाब में इन चयो त 2015 खां पोइ तेल कंपनी तरफ़ां मिलंदड़ सोशल वेलफेयर वारो फंड बि न मिली सघियो आहे। NFC अवार्ड्स जे मसइले सबबि सिंध में तरक़ियाती कमनि जे हवाले सां एतिरो पैसो ख़र्च न पियो थिए जेतिरो पैसो ख़र्च थियणु घुरिजे। गुज़िरियल हुकूमतनि में पीपल्स पार्टी तरक़ियाती कमनि जे हवाले सां जेतिरो पैसो ख़र्च कयो आहे ओतिरो पैसो न्याज़ी सरकार ख़र्च न करे सघी आहे। हिन चयो त सिविल अस्पताल में मौजूदु फीमेल नर्सिंग स्कूल में आउं पहिरियों दफ़ो आयो आहियां। हिन स्कूल खे कॉलेज जो दर्जो मिली वियो आहे। SNI मंज़ूर न थियण जे करे स्कूल मसइलनि जो शिकार आहे। SNIA आला इख्तियारनि सां ॻाल्हाईंदुसि। सूबाई कोऑर्डिनेटर डॉक्टर खान साहब बदर चयो आहे त सिविल अस्पताल में ॿारनि जे वार्ड में 20 बेड रखी सघजनि था। शुरूआती मरहले में फी ॿार ते 10 खां 12 हज़ार खाद खोराक जे हवाले सां ख़र्च अचे थो। ॿार खे मुख़्तलिफ़ 4 कैटेगरी में विरायो वियो आहे। अहिड़ी खोट जो शिकार ॿार असांजे PPHI सेंटरनि ते बि अचनि था, जिन जे लाइ हिकु अलॻि वार्ड मुक़ररु थियल आहे। तालका अस्पताल खिपरो में बि अहिड़ो सेंटर खोलींदा, उतां जा ॿार सांगड़ वार्ड में वधीक चंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।